अस्सलामुअलैकुम दोस्तों। ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे। तफ़सीली ॻाल्हि शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां त ज़मीर जमाल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। रियाज़ सजावल ख़ान तव्हां ॾिसी चुका आहियो त लाला खे हू मारे चुको आहे ऐं लाला हाणे मरी वेंदो ऐं हू ज़िंदा न रहंदो। ऐं रियाज़ नवाब ख़ान इहो सोचींदो त सजावल ख़ान किथां आयो आहे ऐं हू कहिड़े ॿिर में लिकल हो। ऐं हाणे रियाज़ नवाब ख़ान इहो सोचींदो त हाणे मां सजावल खे छा करे सघंदुसि ऐं हाणे उनखे कीअं मारियां ऐं उनखे कहिड़े तरीक़े सां मारियां। ऐं हाशू इहो सोचींदो त मां रियाज़ नवाब ख़ान खां पासो कयां या न। ऐं हाणे हाशू रियाज़ नवाब ख़ान खां पासो थी वेंदो ऐं हाणे हू सोचींदो त हाणे मां छा कयां ऐं हाणे मां अकेलो थी पियो आहियां। ऐं मीर पंहिंजी भेण खां हाल अहिवाल वठंदो पर मीर जी भेण मीर खे हक़ीक़त कोन ॿुधाईंदो ऐं सॼा राज़ मीर जे अॻियां बयानु कोन कंदो। उन करे वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कंदा।